फोन वरी कंहिंजी थी अचे। हेलो अस्सलाम वालेकुम पप्पू परदेसी। वासलाम। परदेसी छा हाल आहे? ख़ुशि आहे? तबीअत ठीकु आहे बाबा? ख़ैर ख़ैर अलहमदिल्ला। केरु? साजिद तो ॻाल्हायां सूमरो बाबा। हा साजिद छा हाल आहे? ख़ैर आहे? ठीकु ठाक? हा साईं ॿियो सभु ख़ैरु। यार मसइलो थियो आहे हिकिड़ो वॾो। वरी छा थियो? असांजी जेकी मासी जेकी खैरा हुई जेका सिंधी ड्रामा ठाहींदी आहे। हा 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 मासी खैरा जो थियो आहे एक्सीडेंट। ओ आपा शबीरा? हा आपा शबीरा जेके सॾींदा आहिनि, आपा शबीरा चन्ना। हा जेके मासी खैरा सॾींदा आहिनि। हा उनजो यार एक्सीडेंट थियो आहे अॼु। अड़े कीअं? बस यार कराची खां वञनि पिया को शादीअ ते। हा पोइ हिते को रस्ते में को उनजो एक्सीडेंट थियो आहे। अड़ी मां चयुमि तोखे ॿुधायां, तूं हाणे अलाए किथे आहे। यार मां पाण वञा पियो हेॾे कश्मीर पियो वञा, रस्ते में आहियां, गाॾीअ में आहियां पंहिंजीअ में। अच्छा पोइ हाणे जेको आहे किथे आहिनि? हाणे हिन वक़्तु जेको आहे सो कंहिं अस्पताल में उन्हनि खे दाख़िल कयो अथऊं। वधीक तव्हां ॻाल्हायो त मुंहिंजा दोस्त तमामु सुठा आहिनि। हल हल तूं बंदि कर, मां ॾिसां थो जेको आहे गामूअ खे या सौराब खे फ़ोन कयां थो। ठीकु पोइ मां हुन सां राब्तो कयां थो, ॾिसां थो अलाह ख़ैरु कंदो। ठीकु आहे। यार हे त परेशानी वारी ॻाल्हि करे छॾियईं, मारे छॾियईं। छा कयां? तेसिताईं होटल ते विया साम्हूं, पोइ ॾिसांसि थो। परेशान करे छॾियईं, ॻाल्हि ई सम्झ में नथी अचे। अब हेॾो पाणी बि खणी आ, चांहि बि त खणी आ। कंहिं ॾे फ़ोन कयां, छा कयां? उस्ताद गामू ॾे फ़ोन कयां, उन खां हवालु वठां। काॾे वियो अथई गामू? हे गामू नंबर ई बंदि अथसि। सौराब ॾे ॾिसां, सौराब सूमरो। सौराब सौराब ॾे वञे थी। खणे ई नथो फ़ोन। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम सौराबा। भाई वालेकुम सलाम। छा हाल आहे? ख़ुशि आहियो? हा पप्पू परदेसी थो ॻाल्हायां। हे मां हाणे अचां पियो, दोस्त हिकिड़े फ़ोन करे ॿुधायो त जेको आहे मासी खैरा जो एक्सीडेंट थी पियो आहे। इहा सही ॻाल्हि आहे? हा उहो त भाई ते ॿिए ॾींहं ते थियो आहे। अच्छा पोइ हाणे कीअं अथसि तबियत? हाणे ख़बर पई आहे छा? हा मूंखे हाणे ख़बर पई। तव्हां हेॾा पोइ छो आहियो? बसि हाणे हिन में बि अलाह जी का रज़ा हूंदी। तव्हां यको कटियल हुयो छा सोशल मीडिया खां? बसि असल में छा त मुंहिंजो पैकेज बि जेको आहे ख़तमु थी वियो। ॿियो हुयुमि बि सफ़र ते थोरो ॿाहिरि वियल हुउमि। बसि वरी हाणे रस्ते में हुउमि त जेको आहे साजिद फ़ोन कई ॿुधायईं। बसि मां बि पंहिंजी गाॾीअ में वेठो हुउमि। मां चयो हाणे मूंखे यकीन न पियो अचे। मां चयुमि बसि सौराब भाउ खां पुछा कयां। बिल्कुलु भाउ ॿिए ॾींहं ते हुनजो एक्सीडेंट थियो हुयो काज़ी अहमद रोड ते। अच्छा हा हुनखे हुननि जी गॾु नादिया जेका ड्राइव करे पई उहा। अच्छा आपा शबीरा चना वधीक लॻाए वधीक ज़ख़्मी आहे जी। ऐं हिन वक़्तु उहा बेट जे तरफ़ वञे पई। चऊं था बसि अलाह साईं सिहत ॾींदुसि, रबिल आलमीन हर शइ ॾींदुसि। बसि तव्हां बि दुआ गुथियोसि, मां बि दुआ कयां थो। अलाह कंदो जेको आहे न रबिल आलमीन कंदो सही थी वेंदी। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं माण्हू जेको अफ़वाह हलाइनि था उन्हनि खे भली रोकियो, बराबरि हुनजे मौत जी ख़बर हलाइण। न न अलाह साईं सिहत ॾींदुसि रबिल आलमीन। अलाह साईं कंहिं बि अहिड़ी ॻाल्हि ते यकीन न कनि जेसीं ताईं का तस्दीक थियण जा ॻाल्हि न। सही सही। फ़िलहाल आपा शबीरा चना जेका आहे उहा दो आहे कराची में। अच्छा फ़िलहाल कंहिंखे मिलण नथो ॾिनो वञे छो जो कंडीशन आहे हुननि जी। सही ज़ाहिर आहे सॼी सिंध में हुनजा परिस्तार आहिनि, माण्हू मिलण अचनि कनि था। जी जी। इन करे डॉक्टरनि जेको आहे मना कयो त ICU में वञो छो जो माण्हू अचे ॿाहिरां ॿाहिरां जरासीम खणी थो अचे। ठीकु ठीकु लॻी न वञे हिनजे करे। ठीकु। सभिनी खे इहो ई चऊं था त उते ई दुआ करो हुननि जे लाइ। ऐं क़ुर खणी जो बि इतमामु कयो आहे कुझु दोस्तनि मुख़्तलिफ़ शहरनि में। जी हुनजी सिहत लाइ दुआ घुरनि बसि। अलाह साईं हुनखे जल्दी सिहतयाब करे। ऐं जीअं पाण चवंदी आहे खैरा जे तरह ते केरु हुजे, ईअं अलाह हाणे असां सभु था चऊं खैरा जे तरह ते। बिल्कुलु बिल्कुलु खैरा जे सिर ख़ैरु हुजे। अलाह साईं ख़ैरु कंदो। भाउ सौराब भाउ वॾी महिरबानी, लख कुर्ब। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि आबाद रखंदो। थैंक यू भाउ।
कुर्ब अल्लाह हाफिज़। यार ये तो परेशानी वारी ॻाल्हि आहे। हलो बाबा ॻाल्हि ॿुध, ओता कते हिकिड़ो कमु करे डेकोरेशन वारे खां जेको आहे सो देग जो बि कुझु बंदोबस्तु कराए, चवेसि त जेको आहे सो क़ुरान खानी था करायूं। हा उहो मासी ख़ैर आहे न आपा शबीरा, उनजो एक्सीडेंट थी पियो हुयो, पोइ उन जे हक़ में जेको आहे सो क़ुरान खानी बि करायो ऐं जेको आहे सो वास्ते ख़ुदा जेको आहे चांवर पचराए करे उहे बि विराए छॾियो। मां बि रस्ते में आहियां, बसि वञा पियो कश्मीर, पर बसि वापसि मोटी थो अचां। अलाह ख़ैर कंदो। उन जेको आहे सिहत याब जे लाइ दुआ घुरायो, अलाह साईं उनखे सिहत ॾे, तंदुरुस्ती ॾे रबिल आलमीन। पुट मां बि अचां थो, ठीकु आहे। तालिबनि खे ॾिसो जेको आहे ओता किथे घुरायो, मां बि रस्ते में अचां थो, ठीकु आहे ठीकु आहे। बसि मां चांहि डुक पी अचां थो, होटल ते वेठो आहियां। सही आहे, ठीकु आहे यार। बरक़त नफ़िल पढ़ी किथे दुआ घुरांसि, अलाह साईं अरसो ॾेसि। बाबा चांहि खे छॾेसि भला, पोइ अची चांहि पीआं थो 2 मिंट, मां जेसिताईं मस्जिद ॾों थी अचां। ए मुंहिंजा रब करीम है, तुझी ज़ात पाक आ मुंहिंजा मौला। तू कादिर आ, तू करीम आ, तू कुल शैन कदीर आ मुंहिंजा मौला। ए मुंहिंजा अल्लाह, तू वहदहू ला शरीक लहू आ। ए अल्लाह तोखे पंहिंजे हेखलाईअ जो वास्तो आहे। ए अल्लाह तोखे पंहिंजे करीमीअ जो वास्तो आहे। ए अल्लाह तोखे पंहिंजे महिरबान हुजण जो वास्तो आहे। ए अल्लाह आपा शबीरा खे सिहत कामिल अता फरमा। ए अल्लाह उनजी धीअ खे सिहत अता फरमा। या रब्बिल आलमीन, हर मुसलमान जो, हर भाउ भेण जो हिफ़ाज़त अता फरमा। या अल्लाह बीमारनि खे शिफ़ा कामिल अता फरमा। या अल्लाह उहा मिस्कीन पिछाड़ी वारी औरत थी मुंहिंजा अल्लाह, सॼी उमिरि ख़िदमत कई अथई मुंहिंजा अल्लाह पाक उन ग़रीब जी असांजी दुआउनि खे क़बूल फरमाए। अल्लाह साईं उन ग़रीब खे सिहत अता फरमाए। ए अल्लाह आपा शबीरा खे सिहत कामिल अता फरमाए। अल्लाह तू तंदुरुस्ती ॾेसि, अल्लाह ख़ुशि करे घर मोकिलेसि। अल्लाह साईं तू क़बूल कर असांजी दुआउनि खे मुंहिंजा रब करीम आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।